दादू वेझो राधण थाणे जी हद में वाक़े ॻोठ मीरो कलोड़ो में रात देर सां हथियारबंदनि जी फायरिंग में क़तल थी वियल पोरियत शहज़ादो पुट मोहम्मद सोलंकी जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सोलंकी बिरादरी जे औरतनि ऐं मर्दनि पारां दादूअ जे एसपी चौक ते मक़तूल जो लाश रखी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन अरबाब सोलंकी, मुख्तियार अहमद, मसमात इस्लाम ख़ातून ऐं ॿियनि चयो त ॻोठाणनि वली मोहम्मद सोलंकी, जुमन सोलंकी ऐं अली हैदर सोलंकी मक़तूल शहज़ाद सोलंकी खां 7 जिरेब ज़रई ज़मीन ज़बरदस्ती ख़रीद करण लाइ धमकियूं ॾींदा रहिया, पर मक़तूल पंहिंजी अबाणी ज़मीन विकिरो करण खां इनकार कयो, जंहिं ते जवाबदारनि रात देर सां घर में गिरी पिस्टल जा फायर करे खेसि क़तल करे फरार थी विया। राधण पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार नथी करे, जंहिं बाद मजबूरन एसपी चौक दादू वटि धरणो हयो आहे। मुज़ाहिरीन आईजी सिंध, डीआईजी हैदराबाद ऐं एसएसपी दादू खां मुतालबो कयो त क़तल थी वियल शहज़ादो सोलंकी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे मक़तूलनि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। अज़ीज़ुल्लाह ख़ासकेली, तोंग न्यूज़, दादू।